वॾे वज़ीर मुराद अली शाह कराची में सिंधी नौजवान इंजीनियर जे क़त्ल ते अफ़सोस जो इज़हार कंदे चयो आहे त ॿई नौजवान पंहिंजो कमु करण लाइ आया हुआ, जिन खे कुझु शरपसंदनि बेदर्दी सां क़त्ल कयो। कुझु जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। जल्द ॿियनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वेंदी। वॾे वज़ीर सेवन जे दौरे बाद नवाबशाह पहुची वियो। सेवन में पंजाब जे गवर्नर बलीगुर रहमान सां गॾु ॻाल्हाईंदड़ लाल शहबाज़ जी मिज़ार ते हासी भरे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वॾे वज़ीर चयो त बोर मुतासिर इलाइक़नि मां 70% पाणी निकाल थी वियो आहे। जल्द रहियल इलाइक़नि मां पाणी निकाल करे वेंदासीं। जीअं कणिक जी पोखी करे सघिजे, हिन वक़्तु समूरो ध्यानु रोडनि, घरनि ऐं अपाशी सिस्टम जी बहाली ते आहे। वफ़ाक़ी हुकूमत सां गॾिजी आबादगारनि खे कणिक जो ॿिज ॾियण बदिरां रोक रक़म ॾींदासीं। पंजाब जे गवर्नर बलीगुर रहमान चयो त इमरान ख़ान जी तरजीह बोर मुतासिर नाहे। माण्हू ॿुॾी रहिया हुआ पर हिन खे चूंडुनि जो फिक्र हो। ही भले सियासत करे, असां बोर मुतासिरनि जी ख़िदमत कंदा रहंदासीं। उस इदारे के खिलाफ वो शख्स जहर उगलता है जिसने इसको पाला और पोसा और 4 साल उस हद तक ये इदारा गया इसको कामयाब कराने के लिए। शायद ये कामयाब हो जाए और पाकिस्तान को भला हो जाए। धक्का स्टार्ट गाड़ी भी होती है ना, उसको आप धक्के लगाएं तो वो थोड़ी देर चटर करके चल पड़ती है, मगर ये तो यानी धक्का लगाने के बाद भी ये गाड़ी नहीं चली। डैन होती है, वो भी 3 घर छोड़ के वो हमला करती है। आज हिंदुस्तान यानी बगले बजा रहा है इमरान नियाजी के इस जो उसने कल बातें कही हैं, यानी दुश्मन के हाथों खेल रहे हैं, अपनी जात के लिए उसको ऊपर रखा है। जो वतन का नहीं है वो किसी का नहीं है। इमरान खान जी इदारनि मथां तनक़ीद ते भारत में जश्न आहे। भारतीय मीडिया इमरान खान खे पंहिंजो लीडर मञे थो। जेको शख़्स मुल्क जो नाहे ऐं शहीदनि जी रत जो क़दुरु नथो करे, उहो कंहिंजो बि नथो थी सघे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ यूट्यूबर सां ॻाल्हाईंदे चयो त जंहिं इदारे इमरान खान न्याज़ी खे पालियो, उन ख़िलाफ़ ई ज़हर उगाशे रहियो आहे। ॾाइण बि हिकु कर छॾींदी आहे। इदारनि पाकिस्तान ख़ातिर इमरान खे कामयाबु करण लाइ कोशिशि कई पर ही नाकाम थियो। धिके स्टार्ट गाॾीअ बि थोरो ज़ोर लॻाइण सां हली पवंदी आहे, पर ही उन खां बि वियल आहे। एक मेरे जानने वाले हैं, उनका सियासत से कोई ताल्लुक नहीं, वो एक कारोबारी आदमी। कोई महीना पहले मेरे पास इमरान नियाजी का पैगाम लेके आए कि आप शहबाज शरीफ के जानने वाले हैं, नवाज शरीफ साहब के जानने वाले हैं, तो आप उनके पास जाएं और उनसे कहें कि मैं डायलॉग करना चाहता हूं। तो मैंने उनको कहा कि किस इश्यूज के ऊपर? उन्होंने कहा जी 2 इश्यूज, एक आर्मी चीफ की अपॉइंटमेंट हम आपस में तय कर लें, और दूसरा कि जी हम इलेक्शन की डेट हम तय करने को तैयार हैं। इलेक्शन अगर कोई हमें डेट दें तो हम उसके तैयार। और दूसरा आर्मी चीफ की अपॉइंटमेंट जो भी है वो सारे का सारा एक सवाबदीद आइन ने वज़ीर आज़म को दी है, तो इसके ऊपर तो किस बात की भी मुशावरत करना चाहते हैं। और कि जी हम जॉइंटली मशवरा करके अपना 3 नाम वो दें और 3 नाम मैं दूँ। लेकिन यहाँ तक आर्मी चीफ की मुशावरत की बात है, वो एक आइनी मामला है, मुझे उनके साथ मुशावरत इस बारे में नहीं करनी। हिकु महीनो अॻु इमरान न्याज़ी कारोबारी शख़्स ज़रिए आर्मी चीफ जी मुक़ररी ऐं नयनि चूंडुनि ते ॻाल्हियुनि लाइ पैगाम मोकिलियो। इमरान न्याज़ी पैगाम वाणियो त आर्मी चीफ लाइ 3 नाला उहो ॾे ऐं 3 नाला हुकूमत तय करे। आर्मी चीफ जी मुक़ररी आइनी मामिलो आहे ऐं उहो वज़ीर आज़म जो सवाबदीद आहे। उन करे ॻाल्हियुनि खां इनकार कयो। मिसाक जमहूरियत ऐं मिसाक मईशत ते ॻाल्हियुनि लाइ राज़पो ज़ाहिर कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वज़ीर आज़म यूट्यूबर सां ॻाल्हाईंदे चयो त इमरान न्याज़ी पंहिंजी ज़ाती मक़सदनि लाइ लॉन्ग मार्च जो ऐलान कयो। इमरान खान जा पंहिंजा माण्हू चवनि था त मार्च खूनी आहे ऐं लाश करंदा। अली अमीन गंडापुर जे बयान खां पोइ को शक न आहे त PTI जो लॉन्ग मार्च खूनी आहे। शहबाज शरीफ़ के ॻाल्हियुनि जो को बि पैगाम नाहे ॾिनो। मां बूट पॉलिश कंदड़नि सां नया ॻाल्हाईंदो, उन्हनि सां ॻाल्हियूं कयूं जिन सां मुलाक़ात करण लाइ शहबाज शरीफ़ गाॾीअ जी डिॻीअ में लिखी वेंदो हो। PTI चेयरमैन इमरान खान मुरीदके में ख़िताब कंदे चयो आहे त शहबाज शरीफ़ खे इशारनि ते हलाईंदड़नि सां ॻाल्हियूं कयूं। उन्हनि खे चयो त साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं करायूं वञनि। भारत में जश्न आहे त PTI फ़ौज सां मुक़ाबिलो करणु न निकिती आहे। इहो बिल्कुलु ग़लति आहे।
असां रुगो तामीरी तनक़ीद कंदा आहियूं। PTI जो लाहौर मां निकतल लॉन्ग मार्च मुरीद के मां मंज़िल तरफ़ रवाना आहे। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त नवंबर महीनो सियासत लाइ इंतहाई अहम आहे। आर्मी चीफ जी मुक़ररी वज़ीर आज़म जो सवाबदीद आहे। इमरान खान केरु थींदो आहे मशवरा ॾियण वारो। फ़ौज दिफ़ा वारी वज़ारत तहत आर्मी चीफ जी मुक़ररी लाइ नाला ॾींदी आहे। वज़ीर आज़म आर्मी चीफ जी मुक़ररी आइन मुताबिक़ कंदो। सियालकोट में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ख़्वाजा आसिफ चयो त इमरान खान हिकु हफ़्ते खां एस्टेब्लिशमेंट खे निशानो बणायो। भारत इमरान खान जे बयान ते जश्न मल्हाए रही आहे। सीनियर सहाफ़ी एंकर पर्सन अरशद शरीफ के कत्ल की जांच के सिलसिले में केनिया पहुतल 2 रुकनी इंक्वायरी कमेटी के वकार खुरम अहमद से मुलाकात। बिन्हीं भाइरन का वाक़ई बाबत सवाल किया। ज़रीन मूजिब वकार अहमद जांच टीम के बुधायो त अरशद शरीफ संदसि गेस्ट हाउस से 2 महीनन का तरसल हो। कंहिं दोस्त संदसि मेज़बानी चयो। वाक़ई वारे ॾींहुं अरशद शरीफ से गॾिजी मानी खाधी। खुरम अहमद टीम के बुधायो त कमरे में निकरण के अध कलाक बाद रोड ते रखियल पत्थर क्रॉस किया तो फायरिंग कई वही। खौफ बचा गाड़ी भजाई। अरशद शरीफ के इस्तेमाल हेठ आए पेड और मोबाइल फोन केनियन इख्तियारन हवाले किया। अरशद शरीफ नीरोबी मुंतकिल थियण जो सोचे रहियो हो, जंहिं लाइ हुन वीज़े जो मुद्दो वधायो हो। मौला जट मस्बत किरदार है। इमरान खान जो थोराइतो आहियां जंहिं अहिड़ो लक़ब ॾिनो। दुआ आहे त ही मौला जट कराची शहर लाइ कमु करे ॾेखारे। सिंध जे गवर्नर कामरान टिसूरी कराची मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वॾो वज़ीर मुरादरी शाह सुठो कमु करे रहियो आहे। कराची जे शहरनि जा पाणी ऐं बिजली जा मसइला हल कंदासीं। कराची के इलाके मशर कॉलोनी में कत्ल कयल 2 टेलीकॉम मुलाज़िमन के केस में पुलिस वधीक 8 शकी जवाबदारन के गिरफ्तार करे वरतो। पुलिस मूजिब गिरफ्तार जवाबदारन की वीडियो और फोटो एल्बम जरिए सुञाणप कई पई वञे। वीडियोस या फोटो एल्बम में नज़र ईंदड़न जवाबदारन के कत्ल केस में गिरफ्तारी कई वेंदी। 45 खां वधीक शकी जवाबदारन के हिरासत में वठी हिन वक्त ताईं 6 ॼणनि के बाज़ाब्ता तौर गिरफ्तार किया है। वाक़े खिलाफ कराची समेत सिंध के मुख़्तलिफ़ शहरन में एहतजाजी मुज़ाहरा। 2 नौजवानन के कत्ल में मुलविस समूरन जवाबदारन और सहूलतकार के गिरफ्तार करने जो मुतालबो। हैदराबाद कोर्ट हाईकोर्ट बार मशर कॉलोनी में 2 नौजवानन के कत्ल करने खिलाफ मज़म्मती ठराव मंजूर करे वरतो। चीफ जस्टिस पाकिस्तान का पाण मुरादो नोटिस वठण और मुलविस जवाबदारन के जल्द गिरफ्तार करने जो मुतालबो। IG सिंध चीफ सेक्रेटरी और रेंजर्स समेत लाॻापियल इदारनि खां जवाबदारनि खे जल्द गिरफ्तार करण जो मुतालबो। अॻवाननि जो चवणु आहे त सिंधी नौजवाननि खे बेदर्दी सां तशदुद जो निशानो बणाए क़त्ल कयो वियो। वाक़े जी जेतिरी मज़म्मत कजे घटि आहे। सिंध में बोर बरसात का पोइ पखिड़ियल बीमारियुनि ते ज़ाब्तो न आयो। ॿारनि समेत वधीक 7 ॼणा फोत तंगवाणी थाणोपुला खां नई ठुल में कारे कामण गैस्ट्रो और मलेरिया वगे ॿारनि समेत 7 ॼणा फोत थी विया। कंदाकोट में वधीक 1 ॼणो अगवा। 2 ॾींहनि अंदरि अगवा थी वियलनि जो अंग 3 थी वियो। हथियारबंद वापारी मोहम्मद खान सब्जोई के दड़े में अगवा किया वियो। वारसनि मूजिब थाड़ेलनि जे नंबर तां मुखबी के फोन करे बुधायो वियो त खेसि अगवा किया वियो आहे। जामछोरो टोल प्लाज़ा वटि पुलिस हथां गैर कानूनी तौर तरसियल 350 अफ़गानी गिरफ्तार थियल अफ़गानी शहरनि ते केस दाख़िल। 122 अफ़गाननि खे कोठड़ी ऐं साइड थाणे ते फॉरेन एक्ट तहत केस दाख़िल किया वियो। 122 अफ़गाननि खे कोठड़ी जी अदालत में पेश किया वियो। रिमांड जी इस्तदा। दादू में फसल जी भील तां बाअसर माण्हुनि जो ज़ाल ऐं
संदसि मुड़स ते हमलो, रोड ते घेले संदन तज़लील भी कई वई। बासर जवाबदारनि औरत अरबाब खातू ऐं संदसि मुड़स बशीर पंवर खे कुहाड़नि जा वार करे ज़ख़्मी करे विधो। जवाबदार ॿिन्ही खे वारनि सां पकड़े रोड ते घेलींदा रहिया। ॿई ॼणा सिविल अस्पताल दाख़िल। मुतासिरनि जो चवणु आहे त बासर जवाबदार अञा ताईं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार करे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। ICC T20 वर्ल्ड कप जी शुरुआती ॿिनि मैचेस में शिकस्त खां पोइ क़ौमी टीम जी पहिरीं कामयाबी ग्रीन शर्ट्स नीदरलैंड खे 6 विकेट सां शिकस्त ॾेई छॾी। क़ौमी टीम 92 रन्स जो हदफ़ 4 विकेट्स जे नुक़सान ते पूरो करे वरितो। मोहम्मद रिज़वान 49 रन्स ठाहे नुमाया रहियो। शानदार बॉलिंग जो मुज़ाहिरो करण ते शादाब खान खे मैन ऑफ द मैच करार ॾिनो वियो।